मीर ओ अबा मीर मूसा जी का खबर दे मुझो बचड़ो अलाए किथे आ। मूसा पूरो थियो चाचा, जबलन में दफन थियो। भला पटींदई खुदा कंदो त कारीगर ते पेर पवंदी, आसमान ता का छिप किरंदी ऐं तू जमीन में गरक थी वेंदे निभागा। बस चाचा बस, मुखे ये पिटियूं ही पारा ता न दे। जकरे पिटणो थई न तो वनी नवाब खाने उनजे माण्हुनि खे पिटियूं दे। मूसा खे नवाब खान जे माण्हुनि मारियो आ ऐं नवाब खान जे चवण ते मारियो आ। हां इहा ॻाल्हि आ त पोइ घर वञी भलो साईं खणी नवाब खान के झोल झले थो पिटियां। बुधो चाची, इकड़े भले साईं सा कम कोन हलदई। जकरे नवाब खान के पिटणो अथई न तो गोठ वारी मस्जिद में वञ, सब भला साईं खणी वञी नवाब खान के पिटियूं ही पारा ता दे, पोइ इने निभागे जूं पाड़ू पटबियूं। जे इहा ॻाल्हि आ न त पोइ गोठ वारी मस्जिद में वञी लाउड खोले उन लाउड ते थो इन ज़ालिम खे पिटियां, जीअं पूरो गोठ ॿुधे त इन ज़ालिम सां कहिड़ो कहर कयो आ। अजी मां पूरी पक करे आयो आहियां त मूसा मारियो वियो आहे। हां खुदा गरक करे उन्हनि खे। आमीन। खुदा उन्हनि जे जिस्म में कीड़ा विझंदो। आमीन। हिन अंगण ते रेड़ियूं पाईंदा। आमीन। मालिक कंदो त मरण खां अॻु में मंडा ऐं टुंडा थींदा। आमीन। या ॻाल्हि ॿुधाइण खां पहिरियां उन्हनि जी ज़बान कटिजी छो न वई। आमीन। तरस मखण पहिरियां अजी खां पुछूं त सही, ये पिटू पारा त कंहिंखे थी ॾे, असां आमीन जी दब दबा लायूं वेठा आहियूं। कंहिंखे वरी कंहिंखे, तोखे थी पिटू पारा ता ॾियां, या मनूस ख़बर तो मूंखे छो ॿुधाई। मूंखे पिटणो ई त पहिरियां ॿुधाई हा न, त मां पंहिंजे पिटण ते आमीन त न चवां हा। हूं सम्झो त नवाब खान खे थी पिटे, उन करे मां बि आमीन आमीन कंदो पियो वञा। नवाब खान खे त हाणे पिटींदसि, पोइ तूं भले आमीन चए या न चए। न मूंखे तुंहिंजी नियत ते को बि भरोसो न आहे, मां आमीन कोन चवंदुसि। बाक़ी रहियो मखण, भली पियो आमीन चवे। बेगुल तू ब्रेक न हण, तू पिटण खे छिके रखो, अजो फुल स्पीड में आमीन चवण ला मखण वेठो आ न आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।